नवाज न्यूज़ में भली कार हमाया संजा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। नए माली साल 2022-2023 जी 9,500 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल क़ौमी असेंबली जे इजलास में बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं नई पेंशन में 10 खां 15% वाध जो इम्कान। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट लाइ 800 अरब रुपया मुक़ररु करण जी तजवीज़। हुकूमत मामलनि खे हलाइण लाइ 527 अरब रुपया। पावर सेक्टर जी सब्सिडीज़ लाइ 500 अरब रुपया रखण जी तजवीज़। सब्सिडीज़ जी मद में 580 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश। GDP जो हदफ़ 5% मुक़ररु। गैर मुल्की कर्ज़नि जी अदायगी लाइ 500 अरब रुपया मुक़ररु करण जी सिफ़ारिश। IMF ऐं पाकिस्तान में ॻाल्हियूं कामयाब। ज़रियनि मूजिबि IMF सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन वधाइण ते राज़ी थी वियो। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशनुनि में 10 खां 15% वाध जी मंज़ूरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। नए माली साल जी बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशनुनि में वाध जो बि फ़ैसिलो अॼु थींदो। कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे आहते में आमिर लियाकत हुसैन जे मढ़ खे दफ़नाइण जूं तयारियूं। संदसि जनाज़े नमाज़ जुमे जी नमाज़ खां पोइ अदा कई वेंदी। आमिर लियाकत हुसैन गुज़िरियल ॾींहुं लाॾाणो करे वियो। पंजाब पुलिस कशमोर मां गिरफ़्तार थियल नौजवान खे मुक़ाबिलो ॼणाए मारे छॾियो। कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार थियल अब्दुल गफ़ार कोश ऐं अलीबाग उर्फ़ बाबू जखराणी खे मुक़ाबिलो ॼणाए मारियो वियो। जमाल शाह वेझो ॻोठु बीड़ो ज़रदारी जे रहवासी नौजवान जो रोहिड़ी कैनाल मां लाश हथायो। नौजवान फयाज़ ज़रदारी जो लाश 90 कलाक जी ॻोल्हा खां पोइ हथु कयो वियो। फयाज़ ज़रदारी रोहिड़ी कैनाल में मुबैना आपघात करे छॾियो। ऐं मोरो में क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, फ़ौरियत फौत।